Audio Jungle. सॼे न्यूज़ जे प्रोग्राम अॼु जे महिमान में हाज़िर आहे अवांजो मेज़बान रहीम लारिक। असांजो अॼु जो महिमान आहे वहदतुल मुस्लिमीन जो PS 7 जो उम्मीदवार असगर अली सेठार। असगर अली साहब, असांजे हिन प्रोग्राम में सॼे न्यूज़ में तव्हां जॉइन कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। छा हाल अहवाल आहे? ॿियो हाल अहवाल इलेक्शन जे हवाले सां असांखे ॿुधायो, छा तयारियूं इलेक्शन जूं? इलेक्शन जी तयारियूं बिल्कुलु भरपूर तरीक़े सां जारी, वर्क भी हले थी। ॿारहली हुजे, शहर हुजे, जाते काते बि असांजा कारकुन वर्कर जेके बिल्कुलु कमकार पंहिंजो करनि था। बाक़ी रिज़ल्ट त 25 तारीख़ ख़बर पवंदी, वधीक महिनत हर कंहिं जारी आहे पंहिंजी। अच्छा, चीफ इलेक्शन कमीशन जेको हीउ ऐलान कयो आहे त फ़ौज जी निगरानी में जेको आहे इलेक्शन कयूं पिया, छा था सम्झो? फ़ौज जी निगरानी में इलेक्शन शफ़ाफ़ थींदी या न थींदी? बिल्कुलु फ़ौज जी निगरानी में इलेक्शन शफ़ाफ़ थींदी। बिल्कुलु जेकी बि आहे बेईमानी धांधली जेकी अॻे वॾेरा कंदा हुआ, हाणे हिन वक़्तु ॾाढो मुश्किल आहे। उन सां गॾु फ़ौज जी रेंजर्स आहे, पुलिस आहे, ईअं अॻे ठपा लॻंदा, हाणे इहो सिस्टम ख़तमु थी वियो आहे, ॾाढा ख़तमु। अच्छा, वहदतुल मुस्लिमीन जे असांखे तव्हां ॿुधायो हुन जे हवाले सां त शिकारपुर जो जेको PS 7 जो तक आहे, उते कहिड़ियूं कहिड़ियूं बिरादरियूं तव्हांजी हिमायत कनि थियूं ऐं कहिड़नि कहिड़नि उम्मीदवार सां तव्हांजी ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं? ऐं ॿुधण में इहो बि अचे थो त जेको आहे PS 7 जे हवाले सां कुझु उम्मीदवारनि जो तव्हां सां राब्तो थियो आहे विढ़ण जे हवाले सां? उम्मीदवारनि जे हवाले सां इहे राब्ता थोरा घणा थिया आहिनि, बाक़ी अहिड़ी ॻाल्हि कुझु बि न आहे। असां पंहिंजी पार्टी जी तंज़ीमात पार्टी जे हिसाब सां असां इहो टिकेट होल्डरूं असां ईअं न थींदो त माण्हुनि जा भुलावनि इहे त साईं वेही रहंदा, कंहिंजे हक़ में हथु खणी वेंदा, हे कंदा उहो कंदा। जीअं मसइल मसाइल जी प्रोग्राम हले थी, तमामु असांजे मुखालिफ़ घुर हलाइनि था इहा प्रोग्राम बि। बाक़ी अहिड़ी ॻाल्हि त काई बि न आहे। इनशाला असां इलेक्शन विढ़ंदासीं, भरपूर तरीक़े सां विढ़ंदासीं। जेकी असांखे पंहिंजी कुवत आहे, ताक़त आहे, असां उहा आज़माईंदासीं। तव्हांजी शिकारपुर शहर समेत खानपुर में केतिरो वोट बेग आहे वहदतुल मुस्लिमीन जे हवाले सां असांखे ॿुधायो? इनशाला ताला बाक़ाइदे असांजी शिया तंज़ीम जो 50% त आहे खानपुर में हिन वक़्तु जेको मौजूदु आहे। बाक़ी ॿिया 6 तंज़ीम आहिनि असांजूं, उहे बिल्कुलु ॿी क़ौम आहिनि, बिल्कुलु असांजो मुखालिफ़ घुर वारा बि इनशाला असांखे वोट कंदा। अच्छा, इहा उमेद आहे। भरपूर असांजे शहर जी खानपुर वारा बिल्कुलु सपोर्ट कंदा ऐं सपोर्ट करनि बि था, जानी बि करनि था, माली बि करनि था, हर शइ तरह सां करनि था। पर मसइलो इहा बिरादरी सिस्टम वॾेर शाही जे करे उहो पाण जकरनि आहिनि, उहो पाण खे कुझु ज़हर नथा करनि। बाक़ी असां सां बिल्कुलु बदलनि। इनशाला जहिड़ी 25 तारीख़ जो ॾींहुं थींदो, 25 जुलाई, उन ते पेटियूं खोलियूं, इनशाला ख़बर पवंदी त खीमे के वोट केतिरा पिया। अच्छा, इहो असांखे ॿुधायो तव्हांजो जेको वहदतुल मुस्लिमीन जो वोट आहे असांजे शिकारपुर ऐं खानपुर में, उहो केतिरो हूंदो? केतिरनि हज़ारनि जो तादाद में हूंदो वोट? इहो मां चई न सघां त केतिरी तादाद में। छो इलेक्शन असां पहिरियों दफ़ो विढ़ूं था, इन जे करे असां चई न सघूं त असांखे केतिरी मोट मिलंदी, केतिरी हे मिलंदी। बाक़ी उमेद आहे असांजी फुल बाक़ाइदे सुठे नमूने मोट मिलंदी। इनशाला असां हिन वॾेरनि खे जेके इहे हिन वक़्तु मौजूदु इलेक्शन मुंहिंजे PS 7 ते जेके उम्मीदवार बीठल आहिनि, बिल्कुलु इनखे असां ज़ाहिर करे कंदासीं त असांजी अक्सियत उते मौजूदु आहे। अच्छा, PS 7 जे हवाले सां असांखे ॿुधायो जेके तव्हांजे मुक़ाबले में उम्मीदवार बीठा आहिनि इलेक्शन में, उन्हनि छा बाज़ी में को रिलीफ ॾिनो आवाम खे? उहो तव्हांजे साम्हूं आहे। हिन वक़्तु ताईं 5 सालनि में ज़ाहिर कोई कोन थियो। इन खां त मां हिकिड़ो नंढड़ो काउंसलर बि आहियां, मां पंहिंजी मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे तरफ़ां। इनशाला मां पंहिंजे तक में था वञो, मुंहिंजे तक में तव्हांखे हिकिड़ियूं साफ़ मिलंदियूं। मुंहिंजे तक में तरक़ियाती कम थियल आहिनि, मुंहिंजे पंहिंजी पर्सनल ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजा कम कराया आहिनि। सरकारी कम आहिनि, प्लाट आहिनि, प्लाट नालियूं आहिनि, मां पंहिंजे हिसाब सां कराया आहिनि। तव्हां वञी मुंहिंजो तक घुमो, मां हुते जो काउंसलर मुंहिंजे वार्ड नंबर 4 आहे, तव्हां घुमी ॾिसो। बाक़ाइदे तव्हांजो खानापुर जो लंबी करे खानापुर में हाणे दाख़िल थिया। बाक़ी ॿी खानापुर जो जेके बि काउंसलर आहिनि, कंहिंजो बि कोई तरक़ियाती कमु न आहे। 5 सालनि में को नुमाइंदो ज़ात न आहे। अॼु उन्हनि खे माण्हुनि खे रुसवाई नज़र अचे थी, जॾहिं वर्क करण था वञनि त माण्हू उनखे मुंहं में चवंदा
सोशल मीडिया ते इहे वीडियो क्लिप बि हलनि थियूं हर शहर जी मां त इन ते नोट कोन थी मिले। अच्छा, साहब अदालत जेको नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर जे हवाले सां को फ़ैसिलो ॾिनो आहे उनखे सज़ा जो, इन फ़ैसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? फ़ैसिलो जिन बि मनी कई आहे त उनखे सज़ा अचे, छो जो असांजे मुल्क जो पैसो आहे, ग़रीब आवाम जो पैसो आहे। शायदि इहो पैसो न खाइनि हा त असांजो ग़रीब मुल्क हिन वक़्तु इन मसाइलनि में न हुजे हा। इहे सच्चाई सां कमु करनि हा त असांखे सिहत भली हुजे हा, तालीम असांजी सुठी हुजे हा, असांखे स्कूल सुठे नमूने ठही मिलंदा। हिन वक़्तु तव्हां ॾिसो स्कूल में तालीम कोन्हे, छड़ो बिल्डिंगूं बीठियूं आहिनि, मास्तर अचनि कोन था। इन हिसाब सां त असां पोइते पइजी आहियूं, तमामु पोइते पयल आहे सिंध जो इलाइक़ो जेको बि आहे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान में रुॻो नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्त आहे या ॿिया सियासतदान जी आहिनि गिरफ़्त? बिल्कुलु आहिनि, बिल्कुलु आहिनि। इनशाला इन महीने में तव्हांखे वाधारे थी, सभिनी पार्टियुनि जा माण्हू ज़ाहिर थी पवंदा, जेके बि जिन बि कई आहे करप्शन इहे ज़ाहिर थींदा। इनशाला हिन महीने में खोड़ जेल में वेंदा, इलेक्शन वॻे वेंदा खोड़। अच्छा, असांजे पाकिस्तान में इहो दस्तूर रहियो आहे त जेके माण्हू सज़ा जिन खे मिलंदी आहे उहे जेके अर्बन जी करप्शन कंदा आहिनि उहे कुझु ॾींहंनि में वरी आज़ादु थी वेंदा आहिनि। हाणे ईअं न थींदो, उहो अॻिलो दौरु वियो, जीअं थींदो तेज़ी मेज़ी करे हर को जान छॾाई वेंदो, पर हाणे कोन थींदो। हाणे असांजी आर्मी सुजाग थी चुकी आहे, असांजो चीफ जस्टिस साहिब बि सुजाग आहे। हाणे अदालतूं जा हे हो कोई बि अहिड़ो ग़लति कमु न थींदो, अॻे हूंदो करप्शन जो दौरु हूंदो, हाणे न थींदो। इहे तव्हां ॾिसो था वक़्तु हिन वक़्तु जेको माहौल हली रहियो आहे, सभई सियासतदान जिन जिन बि हुकूमत कई रहिया आहिनि उहे सभु परेशान। अच्छा, असगर साहब, असांखे आख़िरी सुवाल इहो ॿुधायो त वहदतुल मुस्लिमीन जे हवाले सां आवाम खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो ऐं तव्हांजो मंशूर छा आहे, तव्हांजो मिशन छा आहे, कामयाबी थियण बैदि आवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदो? असांजो त मंशूर इहो आहे, हिकिड़ो त कानून जी बालादस्ती हुजे, ॿियो असांजो ध्यानु हूंदो तालीम ते, ऐं ॿियो असांजो हूंदो सिहत ते, ग़रीबनि खे सिहत मिले, दवा मिले, पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे हेल्थ सेंटर जेके बि आहिनि असांजा तालुके जा उन्हनि खे असां बिल्कुलु माना तरीक़े सां भरपूर इलाज करण जी कोशिशि कंदासीं। और रस्ता में जीअं पाणी जो मसइलो आहे, ॿिया मसइला खोड़ जा मसइला आहिनि, असां आवाज़ बुलंद कंदासीं। इनशाला असेंबली में बि ॿुधासीं त इहे असां पंहिंजा हक़ विड़ी करे वरितासीं, जेके असांजा हक़। महिरबानी असगर सेठा साहब। नाज़रीन, वहदतुल मुस्लिमीन PSA 7 शिकारपुर जो एमएलए आहे असगर अली सेठा जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हुयो त वहदतुल मुस्लिमीन जो जेको मंशूर आहे उहो सिहत, तालीम ऐं आवाम जी भलाई जो मंशूर आहे। हिन इहा दावा कई आहे त शिकारपुर PSA 7 ते जेको आहे वहदतुल मुस्लिमीन जो वॾो वोट बेग आहे ऐं असां कामयाबी बाद जेको आहे आवाम जी ख़िदमत कंदासीं। पंहिंजे मेज़बान रहीम वारे खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलाम।